चार न्याणियूं पो टे जेके नबी साईं जा पुट हा उहे नंढपिण में नंढड़ा हा त उहे इंतकाल फरमाए विया हा। पो काफ़रनि इहा ॻाल्हि हलाई त नबी साईं जो जेको औलाद हो जेके पुट हा उहे नंढपिण में जहान छॾे चुका। इहो सिलसिलो अॻिते हलंदो कोन को, ख़ानदान हिते कटिजी वियो, नसब हिते ख़तम थी वेंदो। नबी साईं जो औलाद ऐं उनजो सिलसिलो अॻिते हलंदो कोन, छो सिलसिलो हलंदो आहे पुट मां। पुट दुनिया में रहिया कोन। पोइ अल्लाह ताला हुननि काफ़रनि खे जवाब थो ॾे, उन्हनि जे चवण जी तरदीद फरमाए थो ऐं मुस्तफ़ा खे अल्लाह ताला दिलासो थो ॾे तो मुस्तफ़ा तुंहिंजो ख़ानदान कटियो कोन्हे, तुंहिंजो औलाद ख़ानदान नसब कटबो कोन, बल्कि क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। सुभान अल्लाह। हाणे आऊं सूरत जो तर्जुमो कंदुसि, तव्हांखे सम्झ में बि ईंदो। चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला तो फरमाए इन्ना अंज़लना इन्ना अअतैना कल कौसर। कौसर जो मानाऊ आलिमन त तमाम घणियूं लिखियूं आहिनि, पर अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर में आंदो आहे त अल्लाह ताला तो फरमाए इन्ना अंज़लना इन्ना अअतैना कल कौसर। असां तोखे पंहिंजे महबूब सां अल्लाह ताला मुखातिब आहे। असां तोखे तुंहिंजी न्याणी, कहिड़ी न्याणी, फातिमत ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा कौसर करे अता फरमाई आहे। असां तोखे तुंहिंजी न्याणी कौसर करे ॾिनी आहे। मुंहिंजा महबूब जीअं कौसर खुटंदो कोन, जीअं कौसर में कमी कान ईंदी, मुंहिंजा महबूब इएं तुंहिंजो सिलसिलो, इएं तुंहिंजो ख़ानदान तुंहिंजी न्याणी फातिमा मां हलंदो, जेको खुटंदो ई कोन को, क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। केड़ी फातिमा? आला हजरत थो चवे, जो सुभान अल्लाह। तनबी की लाडली बीवी अली की और मां शहीदों की। टे रुतबा अथसि, हिकिड़ो त नबी साईं जी न्याणी आहे, ॿियो हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जी घर धयाणी आहे, टियों ॿिनि शहीदनि जी अम्मा आहे, सोने हसन जी हुसैन जी। नबी की लाडली बीवी अली की और मां शहीदों के, औधर रुतबा नबूवत का, विलायत का, शहादत का।
अल्लाह ताला तो फरमाए महबूब असा तो के तुझी न्याणी कौसर करे अता फरमाइया अते फसल्ले ले रब्बिका पो नमाज पढ़ पांजे रब जे लाए इनी नमाज जे मथा जे कना सही माना में अमल करे दिखारियो आ तो सोने हजरत इमाम हुसैन आली मकाम करे दिखारियो आ करबला जे मैदान में आ तब नमाज जारिया फसल्ले ले रब्बिका मुजा महबूब कोई नमाज पढ़ पांजे रब जे लाए मुजा अदा इन नमाज ते जे कदा बाकायदा अमल करे दिखारियो आ तो सोने इमाम हुसैन आली मकाम करे दिखारियो आ फसल्ले ले रब्बिका वनहर आई कुर्बानी कर तू असा कुर्बानी चौंदा हूं जानवर वठणो आ उन्हीअ खे मुजादा ज़िबह करणो आ गोश्त खाइणो आ उन्ही जो गोश्त तक़सीम करणो आ पर इते खाली जानवर जी कुर्बानी ना है छो त अल्लाह ताला फरमायो कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन मुझा महबूब तू चौ त मुझी नमाज मुझी कुर्बानी मुझो इन जहान में जिंदा हुजण ऐं इंतकाल फरमाए वजण अल्लाह जी ज़ात बाबरकात जे लाए आहे मना मुझी नमाज भी तुझे लाए कुर्बानी भी तुझे लाए जिंदगी भी तुझे लाए कुर्बान वजा खाली कुर्बानी जानवर जी ने जिंदगी जी भी कुर्बानी होंदी आ जिस्म जी भी कुर्बानी होंदी आ वा कुर्बानी जे कदे नहीं दिखारी तो सोने हजरत इमाम हुसैन आली मकाम करबला में नहीं दिखारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु